ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व महबूबुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युतिइल्लाह वर्रसूल फ़अुलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा। ज़ालिकल फ़ज़्लु मिनल्लाह वकफ़ा बिल्लाहि अलीमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। वक़ाल नबियुहुल मुकर्रमुल करीम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी बलगल उला बिकमालिही कशफद दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि व आलिही। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि कुल्लिहिम अजमईन। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां अवां भाउरनि जे दिली दुआउनि जे सदके में हज़रत साईं मोहतरम मौलाना अब्दुल वाजिद साहिब जे ऐं साईं अब्दुल वाजिद साहिब जे दिली तड़प जे तुफ़ैल तव्हां असांजी गॾिजाणी नसीब थी आहे। शाल धणी साईं इहा गॾिजाणी क़बूल करे ऐं जन्नत जो दर इन तुफ़ैल खोले छॾे। आमीन चओ ॾाढे। रब मिठे जा तव्हां असांजे मथों वॾा करम थिया। जंहिं असांखे मुफ्त में बग़ैर कंहिं मुल जे पाक पिरीअ जो हुबदार सचो उम्मती बणायो। जंहिं नबी पाक सोने जे सदके में रब जग जहान खलकियो आहे। जंहिं मुस्तफ़ा करीम जे दंदन मुबारकन में रब चो चमक नूरानी रखी छॾी आहे। जंहिंखे समझ में अचे सुभान अल्लाह भल चई ॾे। ओ पिरी पगदार जे भगल जंग ते हथ मुबारक फेरन त जंग बी जंग को भली थी वञे। ओ सच्चो सरदार जो खजी जे गोछे खोछे दे जे इशारो कन त हलियो अचे। जे वण टिण बूटे दे
हज़ूर पाक जो इशारो थी वने त पन पन मां मुस्तफा जे मथो सलाम ऐं दुरूद था अचन पिया। अच त आड़े पाक मोहम्मद करीम जी पचर क्यों ऐं अरशन ते रब के खुश कयूं। चओ सुभान अल्लाह। अड़ी त सोने जी सिक ऐं छिक है जो नबी पाक सोहणे जे कचहरी में तवज्जो कर। नबी जो सहाबी थो अचे पर रोंदो। अब थोड़ी जी बाबलिंग थोड़ी ने जी हटाए केजी आवन के आवाज हम थोड़ो सिधो करे जी हाली त कराची इस्लामाबाद हलियो वने बेस थोड़ो हटाए जा थका है ना अगे थकल हूं साईं जो आर्डर गोरो आ या गोरान गंजा। चो सुभान अल्लाह। हजूर पाक पंहिंजे भर में विहारे पुछो साहबी सगोरा रोए छो थो। तवज्जो कर। साईं हिकड़े फिक्र मुझायो ओ फिक्र इहो आ जो हित जग जहान में जॾहिं तो मोहम्मद करीम जी सिक थी लगे त हलिया था अचूं। साईं मां जॾहिं बचन ॿारन में हूंदो आ उते तो मोहम्मद सरकार जी जॾहिं सिक लगंदी आ तो सोने जी जॾहिं याद ईंदी आ त बच्चा विसरी वेंदा हन। बच्चन के पासे करे तो मोहम्मद पाक जे कचहरी में हलियो ईंदो मा त मोहम्मद करीम जे चेहरे के ॾिसी करे तो पंहिंजा थक ई चो लाहे छॾींदो। जॾहिं गदी चो सुभान अल्लाह। अञा बि हथड़ो थोरो मथे करे चो सुभान अल्लाह ताकि खबर पए त मुजाहिदन जी तबक जमात पहुती आ। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर। सोना फिक्र इहो तो तपाए मुखे जग जान जॾहिं छॾींदासे तो मोहम्मद सरकार के त रब मथायूं जन्नत जूं माड़ियूं ॾींदो ऐं असां जन्नत में हेठे तबक में हूंदासे। सोना फिक्र इहो आहे भले खणी जन्नत छो न हुजे तव्हां जो तबक मथो हूंदो असां जो तबक हेठे हूंदो जेसी ताईं जन्नत में तो मोहम्मद करीम जी ज़ियारत ऐं तव्हां जो दीदार न थींदो उत बि असां खे चैन कोन ईंदो। सोना इन जो हल त कढी ॿुधायो रोवां तॾहिं थो जो दीदार खां महरूम न थी वञा। भले जन्नत हुजे तबक तव्हां जो मथो तबक असां जो हेठो हूंदो तव्हां सां न मिलंदुमि त उत बि मज़ो कोन ईंदो। पाक मोहम्मद करीम अल्लाह अकबर कबीरा जने चुप कई तो जिब्राइल अमीन चा पहुंची थो वने। चो सुभान अल्लाह। है जिब्राइल चो जो खाली कोन थो अचे पियो अज पाक मोहम्मद करीम जे मथो सच्चो कुरान खयो थो अचे। आओ त कुरान मोहम्मदी बुधाया ए तुंजा नेण मा ठारींदो वना। ओ जिब्राइल अमीन कर खबर की आयो वा जी अर्श ते इन जी दाह चो गरीब जी पहुती इन जे लुड़कन के रब साईं अल्लाह अकबर कबूल करे छडियो आहे। कुरान इन जे सदके लाथो थई ही कुरान में ऐलान कई त वमन युतिल्लाह वर रसूल फौलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाह अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वशुहदाई वस्सालिहीन वहसुन उलाइक रफीका। रब ऐलान कयो वा त इनखे आथत दे त तुजी मोहम्मद करीम सां मोहब्बत हूंदी जाथे मोहम्मद मुस्तफा ताते चवन जो आशिक रसूल हूंदो। जाथे मुस्तफा जो कदम होंदो उते चो मोहम्मद पाक जो सच्चो आशिक होंदो। चो मोहब्बत में सुभान अल्लाह। तंहिंजे करे शुक्रानो आहे रब जो जंहिं रब असां खे मुफ्त में पाक मोहम्मद मुस्तफा जहिड़ो तोहफ़ो ॾिनो। चौड़ा सुभान अल्लाह। अर्ज़ कम तवज्जो कर आओ पाक मोहम्मद करीम जी ताबेदारी सच्ची कर ऐं जॾहिं सच्ची ताबेदारी कंदे त मोहम्मद पाक सां गॾिजाणी नसीब थींदी वेंदी। हाणे हज़ूर साईं हज पढ़ियो मेरे ख्याल कजाई हजूर पाक जने हज पढ़न था पिया
नोट कई हजरत सिद्दीक़ अकबर त पाक मोहम्मद करीम हजरे अस्वद जे आॾो बीही करे अल्लाह अकबर अॻिते वधी करे हजरे अस्वद खे चुमियो जॾहिं न अबू बकर सिद्दीक़ हज पे कयो वरी चओ हजरे अस्वद जो आॾो बीही करे हजरे अस्वद खे खिताब करे चवे थो ओ हजरे अस्वद तू तो पत्थर आ तो में को नफो भी कान है न को तो में को नुकसान देने जी हाजत है पर मां जेको चुम्याई थो त पाक मोहम्मद जे चुमण जे सदके थो चुमाए पियो न त मांखे चुमी जो को शौक़ न हो कहीं पत्थर के चुमण जो को फायदो कान है को पर मां हबीब मुस्तफा करीम के ॾिठो जो तोखे चुमे पियो मोहम्मद पाक जी सुन्नत समझी करे मां अज तू जो बोसो वतो आहे इहो थी पाक मोहम्मद करीम जो सच्चो इश्क चल अल्लाह सच्चो इश्क दे अब रत वारो इश्क दे कुटन वारो हलवे वारो इश्क को महफूज रखे अल्लाह ताला को घरों था त रब्बा वो इश्क दे जेको सच्चे मजनू के ॾिनी एक दफो मोहब्बत जी बोली सुभान अल्लाह अर्ज़ क्यों तंजे करे सोहणा जॾहिं सच्चा खरा थी बीठा जॾहिं सचन जी निखेड़ रब कंदो वियो त उन जे लाइ रब कॾहिं बदर जो मैदान कोठायो तक मारे कॾहिं ओहद जो मैदान कोठायो कॾहिं चऊं तबूक जो मैदान चो कोठायो कॾहिं चऊं खंदक जो मैदान पे कोठायो पतो पवे त हे सच्चो यार थी पतो पवे त हे तो मुसलमान थी पतो पवे त सच्चो मोमिन थी पतो पवे त सच्चो आशिक थी पतो पवे त हे वक्त जो यार थी हे पतो पवे त हे गद्दार थी पतो पवे त सिद्दीक थी पतो पवे त अबू जहल थी पतो पवे तो उमर सोनो थी पतो पवे त हे अबू हे उतबो थी पतो पवे त उस्मान थी पतो पवे त शैबो थी पतो पवे त अली हैदर करार थी पतो पवे त हे अबू लहब थी पाक मोहम्मद मुस्तफा जे कचहरी में जंग जो लगंदी थी वने मोमिन मुनाफिक को निखड़दो थो वने एडे याद मां निखेड़ देई छडिया त सच्चो केरा खोड़ो केरा पर एक दफो मोहब्बत जी शंडत रे सुभान अल्लाह अर्ज क्यों हजूर पाक जने ओहद जे मैदान में एडे मारे तक जाए हजूर पाक जने जंग जे मैदान ओहद जे मैदान में एडे ख्याल कर सोना उन मैदान में हजरत अबू दुजाना सहाबिया जै पंजे मथे ते गाढ़ी पट्टी चो बधिया या निशानिया सोना जैसी तई मां रक्त में गाढ़ो न थींदुम तैसी तई तो मोहम्मद करीम जी जान कोन छडींदुम कुर्बान थींदो रहंदुम अल्लाहु अकबर तवज्जो कर सोना अबू दुजाना ओहद जे मैदान में काफरन के पाक मोहम्मद करीम को हटाइंदो थो वने पियो पर सोरो ख्याल कर हिन जे हटाइण जो अजीब अंदाज आ जो हिन जो मोहम्मद पाक दे हिन जी पुठी चो काफिर दे विढ़ण जो ढंग ही निरालो इहो ढंग जेकॾहिं सिखणो थी त हज़रत अबू दुजाना को सिखंदो वन सोना तवज्जो कजाई हज़रत अबू दुजाना लड़े हीअं थो जो पुठी काफिर खे ॾिनी बीठो आहे पुठी मुशरिक खे ॾिनी बीठो आहे पुठी गद्दार खे ॾिनी बीठो आहे पुठी चओ उन खे ॾिनी बीठो आहे जेको मोहम्मद पाक ते बक बके थो पियो पर हिन जे मुंहं ॾे ॾिसूं था त अबू दुजाना जो सुहिणो मुंहुं मोहम्मद पाक जे चोॾहीं जे चंड खां वधीक नूरानी मुंहं ॾे आहे मुंहुं मोहम्मद मुस्तफा जे मुंहं में पुठी काफिर ने थस कहीं पुछण वारे पुछो यो कीअं ॾिसी काफिर मारे थो पियो जे मोहम्मद मुस्तफा के नज़र करे पो तवक्कुल करे तीर छॾियां थो मोहम्मद पाक जे नूरानी चेहरे जे सदके काफिर जहन्नम थो वञे पियो हाँ सोहना हे सच्चो आशिक हो जो परवाह ही न पियो करे त पोयों काफिर जो तीर ईंदो पर जॾहिं बि मोहम्मद करीम ॾे चओ खुद ताईं बीठो आहे चओ सुभान अल्लाह वरी कहीं पूछो हेरे तक जाए चई भलाई अजीब कश्मकश छो भलाई चई गाल बुधो जंग जे मैदान जी कई गारंटी ना है मौत है हयाती जी खबर ना है त अचानक भालो लगे खबर ना है त अचानक तीर लगे खबर ना है त अचानक को नेज़ो लगी वने अल्लाह अकबर धम धणी जे हवाले थी वने मां चाहियां थो त हिन मैदान में पंहिंजो साह धणी के ॾियां भी पर पाक मोहम्मद जी ज़ियारत भी कंदो वञा मां चवां थो त दम धणी जे हवाले भले थे त थे पर
चाहियां थो त हुजूर जी ज़ियारत कंदो मां रब जे हवाले थींदो वञा रब जे कोरट में जॾहिं मां पेश थियां रब चवंदो त कहिड़ो अमल खणी आयो आहे मां चवंदुमि त ॿियो को अमल कान्हे मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत कयूं करे तुंहिंजी कोरट में पहुतो त रब पाक मोहम्मद जे चेहरे जे सदके में अल्लाह अकबर माफ़ी जा कलम फेरे बेड़ा ई पार हन चओ सुभान अल्लाह हे अबू दुजाना थी सोना वरी ॿियो नुक्तो पेश कई तकजाए मारे अदब सिखणो थी इश्क सिखणो थी त अल्लाह अकबर कबीरा उलमाए देवबंद अहले सुन्नत वल जमात खां सिखंदो वञ चओ सुभान अल्लाह जे इश्क तोखे सिखणो आ त हिन जमात खां सिख जमायत उलमाए इस्लाम खां अल्लाह अकबर कबीरा ताबेदारी फरमा बरदारी जेकॾहिं सिख त अमीर जी ताबेदारी इताअत कीअं कंदी आहे त हिन जमात सां वास्तो रखो चओ सुभान अल्लाह नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जमियत उलमा इस्लाम कायदे जमियत हजरत मौलाना फजलुर रहमान अल्हम्दुलिल्लाह असां जे क़यादत जो छेड़ो हिकु उत थी ॿियो छेड़ो हित थी सोना दग वाट पेचरो साॻियो थी पर मोहब्बत जी ॿोली सम्झण जी कजाए त नेण ठरी पवंदई चओ सुभान अल्लाह अर्ज़ कयुमि त ॿियो जवाब अबू दुजाना ॾिनो ऐं आशिक़नि जी अखि पटे छॾियईं दिल जी दरी चो साफ करे खोले छॾियईं ॿियो जवाब हे ॾे थो पियो भले जंग जो मैदान हुजे पर अॻियों त सरकार मुस्तफ़ा करीमन जी आहे जंहिंजो अदब अल्लाह क़ुरान में सेखारियो काथे चयईं त या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी काथे कीअं चयईं पर अदब क़ुरान में रब पाण सेखारियो महबूबन मुस्तफ़ाउनि जो तंहिंजे करे अदब जूं आयतूं मूंखे ज़हन में आहिनि जॾहिं मैदान में लहां पियो सोचा पियो त भले खणी मैदान जंग जो छो न हुजे पर मोहम्मद करीम जो अदब हथ खो न वञे इते भी मां कोन थो बर्दाश्त कयां त मुंहिंजी पुठी मोहम्मद पाक खे अचे इहा बि बेअदबी समझा थो पियो इन मैदान जंग में भी अदब इहो आहे त पुठी काफ़िर लानती खे हुजे मोहम्मद मुस्तफ़ा में हुजे ये भी अदब जूं ॻाल्हियूं थी सोना जे अदब सिखणो थी त हिन यारनि वटि पहुचो चओ सुभान अल्लाह अब अदब खपे न ओ सोना इश्क हकी खपे कना इश्क जी फकी खपे हकी खपई कन फकी खपई फकियूं भी मिलनी थियूं बा इश्क जूं जेके फकियूं वरी अल्लाह अकबर रोड ते नचाइन थियूं फके खां पोइ मां थो चवां न इश्क हकी खपे अल्लाह अकबर हे हलवो दुनिया जो न खपे मोहम्मद पाक जे नूर जो हलवो खपे चओ सुभान अल्लाह आओ तो मां आशिक पेश क्या भेटाई तू आशिक पेश माथो क्या ऐं भेट तू ॾींदो वञ मुफ्ती कावी तू पढ़बो वञ फैसलो घरवारी सां वेही गॾिजी तू कंदो वञ पोइ ॾिस त सचो आशिक केरु आहे सचियूं अलामतूं कंहिंमें आहिनि अल्लाह अकबर कबीरा पर इन विच में मां सहाबा ॾे पोइ वेंदुमि मां अॻ में चयो हिकु अल्लाह अकबर उलमाए देवबंद जे हिकु फ़क़ीर ॾे जंहिंखे हज़रत कासिम नानोतवी दुनिया चवे थी पई जेको बानी दारुल उलूम देवबंद आहे आओ त उनजो इश्क सम्झायां नेण ठारियां नेण ठरन था कन न ठरन था अब नेण ठरन था सड़न था अल्लाह अकबर आशिक ठरंदा चओ रब्बे कायनात जो कसम आहे जेके फासिक हन उहे चओ डरंदा रहंदा अज त इश्क समझाऊं पर सुभान अल्लाह जी बोली अचे अब तवज्जो कर मुझे पाक मोहम्मद करीम जे रोज़े जो रंग केड़ो आहे ॿुधायो सब ॻाल्हायो सब ॻाल्हायो पक्की ॻाल्हि आहे बुलाऊंगा इन साए तो भी चओ साईं जो सिर कुर्बान इन साए तो भी इन साईं जो सिर कुर्बान इन साए तो भी साईं जो सिर कुर्बान अल्लाह अकबर कबीरा आओ तो तोखे मां समझाया त साए तो सिर कुर्बान कीअं है हेरे तक जाए हजरत कासिम नानोतवी बानी दारुल देवबंद वेठा हन छिकल जुत्ती लाथियों चो पट ते वेठा हन पर छिकल अल्लाह अकबर कबीरा उन पटड़ीअ ते वेठा हन मुरीद पहुचियो काशे ढकेल ढकेल की ॾिनई वेड़े सेड़े
वेड़ा पिया न पो केड़ी बलाए भी अंदर हले इगड़ियूं हन हले टिश्यू पेपर आ जा कोई भी बला है ये वेड़े सेड़े साईं खे ॾिनई साईं तोहफ़ो पुट केड़ी ॻाल्हि आहे छा हिन में साईं ॾिसो खोलियूं त मोज़ियूं निकितियूं मोज़ियूं जुतियूं मोज़ियूं निकितियूं पर उन्हनि जो रंग साओ हो मथों साओ लेबल चढ़ल हो हज़रत साईं उहा सूखड़ी वठी करे कश में रखी उनखे चई अबा तुंहिंजी सूखड़ी क़बूल पई चई साईं हाणे असां ॾिठियूंसीं तुंहिंजियूं छिगलां चंपलां असांखे बर्दाश्त कोन थियो तंहिंजे करे तकड़ में झट में वठी करे भले मां भली मां जुती तव्हांजे लाइ ख़रीद करे पहुतो चई अबा तुंहिंजी क़बूल आहे ठीकु आहे हो मुरीद ॾेई करे हलियो वियो तकजांइ हेॾे जंहिं देवबंदी खे बलाए सम्झंदो आहे बलाए न निकिती पाक मोहम्मद मुस्तफ़ा जे जुती मुबारक जे उन धज़ मुबारक जे सुरमे जे तौर ते पाइण वारी शइ निकिती आहे हेॾे ख़्याल कजांइ तवज्जो कर अबा ॿियो टियों चौथों पंजो ॾींहुं गुज़रियो साॻियो ई मुरीद आयो ॾिठई त साईं खे साॻी जुती छिगल आहे मां जेकी नई जुती ॾिनीमांसि उहा त कोन हुई मौजूद मां पुछियो मांसि त क़िबला साईं जुती पूरी न आई त पोइ का वॾो नंढो नंबर कयूं जे न वणी आहे त मटे का ॿी ॾियूं हज़रत नानो ते बि जॾहिं इहा ॻाल्हि थो ॿुधे पियो पुट न न न न न पूरी बि आहे त वणी बि आहे अहिड़ी वणी आहे जो दिलि जे तह में दिलि जे गहराई में वेही रही आहे अहिड़ी सूखड़ी अॼु ताईं मूंखे काइनात में कंहिं बि मुरीद कोन ॾिनी आहे एड़ी सूखड़ी मांखे मिली आहे अल्लाह अकबर साईं पोइ पाती कोन अथव जे उहो मुंहिंजो मसलो आहे साईं तव्हांजो मसलो त आहे पर असां मुरीदनि जी दिलि कीअं ठरे असांजी दिलि करे ठरे ठरे अपो मुरीद पाए असांजे नेणनि खे ठार पहुचे साईं पायो त असां ठरूं साईं पायो त असांजा नेण ठरनि पायो त असांजी ख़ुशी थिए पायो त असांजो तो अंदाज़ो वधे सोना को राज़ हुजे त ॿुधायो हज़रत नानो देवी पंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा ॻाढ़े करे चवे थो अल्लाह अकबर कबीरा जुती त तमाम भली आहे पर सदायूं आशिक़े रसूल था रब्बे काइनात जो कसम आहे नानोती थी चवे पियो मां मोहम्मद पीरी जे ज़ात जो भी आशिक़ आहियां रसूल जे रोज़े जो भी आशिक़ आहियां रसूल जे रोज़े जे साए रंग जो भी आशिक़ आहियां मुंहिंजी नज़र जॾहिं जुती ते पई रंग हो साओ इहो साओ रंग अल्लाह साईं महबूबन करीमन साईं जे उन जो रोज़े मुबारक जे उन गुंबदे खज़रा खे साओ रंग जो महसूस कयो उनखे जो बख़्श कयो आहे तंहिंजे करे ॾिठुमि त रोज़े जो रंग साओ हो वरी ॾिठुमि त जुती जो रंग साओ हो मांखो बर्दाश्त न थियो सदाया आशिक़े रसूल ऐं साए रंग जो क़दुरु न कयां उन खे पेरनि में पाए गिहलींदो वतां मां जहिड़ो को चोपो माण्हू अहिड़ो को ओबाश को न थींदो सचो उहो जो रंग जो बि क़दुरु थो कंदो वञे तंहिंजे करे साओ न पाईंदुमि नबी जे रोज़े जो रंग साओ आहे पेरनि हेठों कीअं घसायां इश्क में फिश्क थी पवंदो तंहिंजे करे चओ मोहब्बत में सुभान अल्लाह असां त साए रोज़े जे रंग जा बि क़दुरदान हूं अबा हज़ूर पंहिंजी जाइ ते पर हज़ूर साईं जे रोज़े जे रंग जा बि आशिक़ हूं असां हे तो चए त साए खां लवाए थो मां तो चवां त साए खां लवाईंदो उहो जेको बेअदब हूंदो बाअदब साए खे अखियुनि ते रखंदो एहतराम ॾींदो चओ मोहब्बत में सुभान अल्लाह रोज़ो बि क़बूल आहे त रोज़े जो रंग बि चओ रोज़ो बि क़बूल आहे त रोज़े जो रंग बि क़बूल आहे इंशाअल्लाह मां 20 मिंटनि जो ददको अञा ॾींदुसि ख़्याल कजांइ 20 मिंट ॼमी वेहो त ईमान में रोशनी पैदा थिए पर हथ मथे करे चवणो पवंदी सुभान अल्लाह अर्ज़ कयुमि तवज्जो कर भेट थींदी आहे अबा मैदान जंग ते ॾिसूं था त मुजाहिद आया भाड़ियो आहे ओए भेट हिते थींदी आहे अबा हज़रत साईं कायद जे सॾ ते ॾिसूं त बाबा भाड़ियो आहे लिके छुपे थो या ॾिसूं त अल्लाह अकबर कबीरा हीअं चओ परसरे पीकार चओ पर्च में नबवी खे लोॾाए करे इनखे धोॾाए करे हीअं ॿाहिरि निकिरी थो पवे पतो पवंदो हाणे थोरो तवज्जो कजांइ अनक़रीब ऐलान थियण वारो थी अनक़रीब चओ बाजो वॼण वारो थी अनक़रीब चओ जंग जो तबल वॼण वारो थी आओ त पहिरियों तबल तोखे ओद जे मैदान जो सम्झायां उहो ओद जो मैदान हो मोहम्मद पाक दे काफ़िरनि जो जथो वधे पियो हुज़ूर फरमायो त केर मर्द कलंदर केर मर्द मुजाहिद जो मां मोहम्मद मुस्तफ़ा जो दिफ़ा करे पहुचियो शेर खुदा अबू कतादा चओ सुभान अल्लाह
अबू कतादा हीअं शींहं वांगे निकिरी आयो हैं राड़ करे चवन था त हेडो सीनो वेकरो हस जो शींहं जो सीनो भी चो सोड़ो अबू कतादा शींहं जो चो अल्लाह अकबर सीनो चोड़ो चो सुभान अल्लाह हजूर जे आॾो बीही रहियो कम जी ॻाल्हि तो कयां तक जाए मारे थोरो 20 मिंटनि ताईं मां कम खेल ख़त्म कंदुम थोरो तवज्जो सां बुरदबारी हिम्मत सां असां साथ ॾे अॻियां जो बीठो अबू कतादा हथ में ढाल हुई शाबा हथ में ढाल हुई ढाल काफर जे तीरनि जे अॻियां बीही करे हिकु हिकु तीर काफिर जो रोके थो पाक मोहम्मद मुस्तफा जो दिफा थो करे हाणे भी उलमा सुलहा दीन मोहम्मदी जो दिफा था करन पिया पाक मोहम्मद करीम जे दिफा जो तरीक़ो त नबी पाक जे निज़ाम जो दिफा कर अल्लाह अकबर रसूल के परचाए अल्लाह परचंदो वेंदो चो सुभान अल्लाह सही अचानक ये थियो तक जाए जो हजरत अबू कतादा जे हथ में या ढाल किरी थी पवे अल्लाह अकबर ढाल जो किरी त अॻियों मैदान खाली थी पियो हाणे कियां थे ओट अड़ खत्म थी वई भित निकरी वई भित किरी पई हाणे कियां थे आजमाइश है देख जाए ख्याल इम्तिहान अल्लाह थी ये ख्याल कर ढाल किरी पई त कई साहबी इशारो दिनो त तकड़ में खणी वठो इशारो दिने खणी वठ कि न ढाल न खणंदुम बल्कि पंहिंजा हथ ॾेई करे तीर रोके पियो ढाल कोन पियो खणी शो ॿुधजांइ आशिक अटकलन सां इश्क न मिलंदो ड्राड़न दुशन सां इश्क न मिलंदो तबलन बाजन सां इश्क अबा न मिलंदो नाच टपन सां इश्क न मिलंदो खाइण सां न मिलंदो बल्कि मारण माराइण सां मिलंदो चओ सुभान अल्लाह ओ बाबू चवेस तो साहबी त निवड़ी खण जाए चई न बाबा न जे मां निवड़ी में हेठ जे कदे निवड़ी ढाल खई मां हेठ जो निवड़ियम त पाक मोहम्मद जो जिस्म ज़ाहिर थी पवंदो काफिर लाए हेठ जो हले वंदम त बापड़ खाली थियो नी ना हेठ जो निवड़म त जी रसूल जगे भित बणे बीठो हमें जे निवड़ा थो त नबी जो मथो हिस्सो ज़ाहिर थे तो काफिर दिसी तो वठे को तीर चुटे विजे त मुझे इश्क में ही चो तबाही मची वनी हेठ मां न निवड़न तुम तवज्जो कर हेठ मां के निवड़नो ही नहीं मां मोटे भी कंदो आ बा कुर्सी ते पर थोड़ी सुभान अल्लाह जी भूख रही छरे बाबा मां हेठ न निवड़न तुम जे हेठ निवड़म त नबी पाक जो जिस्म जो खाली थी पवंदो कोई जे कदे ऐरो खैरो नथु खैरो मुशरिक काफिर जे कदे मोहम्मद पाक के तीर हणे त हणी पियो सके अल्लाह अकबर मां हुजा ऐं नबी ताईं तीर पहुचे ये आशिक जूं ॻाल्हियूं न थींदियूं हन आशिक त उहो वा सिरो दे पर मोहम्मद पाक जो दिफा न छॾे सिरो दे पर मुस्तफा जी सुन्नत न छॾे सिर दे पर नबी जो कौल न छड़े सिर दे पर नबी जो कौल न छड़े सिर दे पर मोहम्मद जो निजाम न छड़े सिर दे पर मुस्तफा जो दीन न छड़े सिर दे पर मुस्तफा जो इस्लाम न छड़े सिर दे पर पाक मोहम्मद जी बोली झोली लोली कुरान न छड़े हे तो जे सिर बचाया भले दीन वने त वने हे तो जे सिर बचाया खोराक न वने हे तो चे सिर बचाया अल्लाह अकबर कबीरा बल्कि मुझी ख्वाहिश न वने हे चवे थो त मां सिर बचाया अल्लाह अकबर माल धन दौलत या मुझी न वने सोहना जेकने या गाल एड़ी होजे हा सिर मिठो होजे हा त साहब सिर न देन हा माल मिठो होजे हा त अबू बकर सजो माल कुर्बान न करे हा उमर अध माल कुर्बान न करे हा उस्मान तबूक जे मौके में चाहो गठा जो कुर्बान न करे हा सब